वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो पंहिंजो असलम भुट्टो। दोस्तों, उम्मीद है तो तव्हां ख़ुशि हूंदो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो तव्हां मुंहिंजे व्लॉग्स खे पसंदि कंदा आहियो ऐं मुंहिंजे व्लॉग्स ते तव्हां कमेंट्स बि कंदा आहियो जंहिंमें मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई थींदी आहे ऐं ईअं ई कंदा रहो। तव्हांखे तमामु घणा सुठा व्लॉग्स मां रिकॉर्ड करे ॾींदुसि ऐं तव्हांखे मज़ो ईंदो। दोस्तों, असांजे ऐं तव्हांजे विच में जेके शॉर्ट फिल्मूं ठहंदियूं हुयूं उन्हनि जो गैप अची वियो आहे। उहो गैप अचण जो जेको रीज़न आहे उहो पेमेंट्स जो आहे, जो तक़रीबन असांजा 30-35 रुपया हिकिड़ी फिल्म ते ख़र्चु ईंदा आहिनि। सो हाणे असां अफोर्ड नथा करे सघूं त महीने में असां 2 फिल्मूं ठाहियूं। ज़ाहिर आहे 2 फिल्मूं यानी घटि में घटि 80,000 रुपयो ख़र्चु ईंदो। अॻे असां ठाहियूंसीं, लगातार ठाहियूंसीं, पैसा हुया, पर हाणे कुझु अहिड़ो मसइलो थी पियो आहे। पर लेकिन इंशा अल्लाह ताला कुझु ॾींहंनि में तव्हां वरी असांजी हिकिड़ी शॉर्ट फिल्म ॾिसंदव, बल्कि महीने में तव्हां 2 फिल्मूं ॾिसंदव इंशा अल्लाह। दोस्तों, अॼोको मौज़ू असांजो हिन असांजे अज़ीम धरतीअ ते आहे, सिंध धरतीअ ते। सिंध धरती सूफ़ियुनि जी धरती आहे। सिंध धरती असांजी उन्हनि वॾनि माण्हुनि जी धरती आहे जिन जा किसा अॼु बि असां मुख़्तलिफ़ माण्हुनि जे वटां ॿुधूं था, जीअं मोमल राणो आहे ऐं ससी पुनू आहे। दोस्तों, इहे उहे किसा आहिनि, उहे किरदार आहिनि जेके अॼु ताईं ज़िंदा आहिनि। हीअ सभु असांजी सिंध धरती जो हिसो आहिनि ऐं अहिड़े नमूने सां असांजा दानिश्वर, असांजा स्कॉलर्स, असांजा ॿिए हवाले सां वॾा माण्हू एतिरा आहिनि सिंध जा, जो मां तव्हांखे घणे ॿुधाए थकिजी पवंदुसि। सो अहिड़े नमूने सां असांजी सिंध धरती में ड्रिघे में ड्रिघो इंसानु गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड में रिकॉर्ड थी चुको आहे ऐं उन खां पोइ उन जे मरण खां पोइ वरी साउथ अफ्रीका जो हिकिड़ो ड्रिघे में ड्रिघो इंसानु हुयो। उन जे मरण खां पोइ वरी असांजो हिकिड़ो ॿियो सिंध जो ड्रिघे में ड्रिघो इंसानु आहे जेको अॼु हयात आहे, पर कसमपोशी जी हालत में आहे, कराची में रहंदो आहे असांजे सिंध जे कंहिं शहर जो। अहिड़े नमूने सां हिकिड़ो ॿियो जीरो जाॻंदो असांजो वर्ल्ड रिकॉर्ड रखंदड़ आहे, पर अञा ऑफिशियल न थियो आहे। उहो आहे नंढे क़द जो इंसानु। जी हा, हीअ आहे इमाम बख़्श कीरियो, सकरन जो रहवासी आहे। जंहिंजो क़द आहे 1.5 फुट। बिलीव कंदो, 1.5 फुट। 1.5 फुट वारो माण्हू छा ज़िंदगी गुज़ारींदो हूंदो, कीअं ज़िंदगी गुज़ारींदो हूंदो, कीअं खाईंदो पीअंदो हूंदो, कीअं उथंदो वेहंदो हूंदो। सो दोस्तों, उनजो चवणु आहे त मां रिकॉर्ड होल्डर आहियां ऐं मूंखे गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड में रिकॉर्ड कयो वञे। सो मां बि ईमेल कया आहिनि, तव्हां दोस्त बि ईमेल कजो। उनजी वीडियोज़ आहिनि, इहे तव्हां ॾिसो, तव्हां पाण फ़ैसिलो कयो ऐं पोइ तव्हां पाण गिनीज़ बुक वारनि खे ईमेल कयो त असांजे इन इमाम बख़्श कीरीअ खे पंहिंजे रिकॉर्ड बुक में शामिलु कनि। महिरबानी। अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा दोस्तो, मुंहिंजो नालो आहे इमाम बख़्श कीरियो ऐं मां ज़िला नवाबशाह तालुका सकरंड ॻोठ सामद कीरियो जो रहवासी आहियां, सूबा सिंध ऐं असांजे प्यारे वतन पाकिस्तान में। मुंहिंजो क़द जेको आहे 1.5 फुट जो आहे अंदाज़े मुताबिक़, मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़। ऐं मुंहिंजो जेको आहे गिनीज़ ऑफ बुक्स में नालो शामिलु न कयो वियो आहे ऐं जेको आहे उहो मुंहिंजो नालो तव्हां दोस्त शामिलु करायो। वर्ल्ड ऑफ गिनीज़ बुक्स में मुंहिंजो नालो शामिलु न आहे। दुनिया जो नंढे में नंढो क़द रखंदड़ इमाम बख़्श कीरियो आहे मुंहिंजो नालो आहे ऐं नवाबशाह जे इलाइक़े तालुका सकरंड ॻोठ सामद कीरियो जो रहवासी आहियां। तव्हां दोस्तनि जे इहो मुंहिंजो मुकमल तारुफ़ तव्हां ताईं पहुचायुमि ऐं तव्हां मुंहिंजो ई पैगाम जेको आहे उहो गिनीज़ ऑफ बुक्स में मुंहिंजो नालो शामिलु करायो वञे। तव्हां सभिनी जी महिरबानी थींदी। इमाम बख़्श कीरियो सकरंड। दोस्तों, मां हींअर आयो आहियां सब्ज़ी वारे दुकान ते ऐं मां सब्ज़ी वारे दुकान ते सिर्फ़ु इन जे करे आयो आहियां त असांजो दोस्त आहे इमरान चांडियो, नटबोल्ड ब्रॉस जो मालिक आहे ऐं उन पंहिंजे व्लॉग में ॿुधायो त टमाटर अधे खां पुछुमि, चए थो 100 रुपए जो पाउ, 400 रुपए किलो। सर 400 रुपए किलो जी? 400 रुपए किलो टमाटा हाणे कीअं वठूं? मूंखे त लॻे थो गिदामड़ी खाइणी पवंदी, गिदामड़ी भाॼी में वेठो हे न। सो मां ॿुधी इहो परेशान थी वियुमि त यार टमाटा 400 रुपए किलो, त पोइ कीअं ज़िंदगी गुज़रंदी। सो आयो आहियां दोस्त वटि। हे दोस्त आहे अकरम नालो अथसि ऐं अकरम छुटो नालो अथसि। बहितरीनु सब्ज़ी रखंदो आहे। हींअर काफ़ी सब्ज़ी हुनजी सेल थी वई आहे। सो अवा हे ॿुधाए त सही त हे टमाटा घणे किलो आहिनि? 260 रुपया। 260? इमरान चांडिया हिकिड़ो कहर कयो अथई, 260 रुपया। 260 तूं ॿुधाए त 400 रुपए किलो आहे। हाणे मूंखे ॿुधाए 400 रुपए किलो तूं ॿुधाया आहिनि। 400 रुपए किलो टमाटा केरु वठंदो यार? ग़रीब गुरबो टमाटा खाईंदो?
गिदामड़ी खाईंदो न बकुल तुंहिंजे अहिड़ो कार त न कर यार ख़ुदा जे वास्ते हिते 250 रुपए किलो था मिलनि अदा हे भिंडी घणे आहे भिंडी 200 रुपया 200 रुपया अदा ही भिंडी 200 रुपया आहे ऐं हे आलू घणे आहिनि 80 रुपया 80 रुपया ऐं बसर घणे आहिनि बसर 160 रुपया बसर 160 रुपया दोस्तो हितां अघु ॿुधा मुनासिबु अघु आहिनि सुठा अघु आहिनि ऐं इन हिसाब में त माण्हू वठी सघे थो ऐं पंहिंजी ज़रूरत ज़िंदगी खे जेका मथे खणी अची सघे थो पर जेके इमरान चांडे असांखे रेट ॿुधाया पंहिंजे व्लॉग में उहे कतई सही कोन्हनि के इमरान खे हुन चरियो ठाहियो आहे ऐं इमरान बि ईअं बग़ैर सोचे सम्झी व्लॉग रखी छॾियो हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त यार 400 रुपया टमाटा ग़रीब माण्हू कीअं खाईंदो यार ग़रीब माण्हू जेको जंहिं वीचारे गोश्त खाइणु छॾे ॾिनो त महांगो हुयो मेरी दाल जेका आहे जंहिंखे मसूरी दाल चऊं उहा खाइणु छॾे ॾिनी 400 रुपया किलो थी वई पोइ वधि में वधि हे टमाटा हूंदा जो अधु किलो वठी चटणी ठाहींदा चटणी खाईंदा हा न थूम थी या अदरक थी मिलाए करे उहो ग़रीब गुरबो खाई वेंदो हाणे 400 रुपया किलो टमाटा तूं ॿुधाए त पोइ केरु खाईंदो यार मूंखे ॿुधाए आम माण्हू त अफोर्ड नथो करे सघे न मूं जहिड़ो माण्हू जंहिंजी पघार ₹1 रुपयो आहे ऐं मां ई अफोर्ड नथो करे सघां त आम माण्हू जंहिंजी पघार 30-40 हज़ार रुपया आहे उहो कीअं अफोर्ड कंदो यार अहिड़ो कार न कर वेली सही रेट ॿुधाईंदो कर माण्हुनि खे जो व्लॉग ठाहीं बि थो त घटि में घटि माण्हुनि खे गुमराह त न कर न बहरहाल मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो हिन भाऊ वटि जेके बि रेट आहिनि उहे मुनासिबु आहिनि ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे जेके बि मुंहिंजो व्लॉग ॾिसनि था जेकॾहिं उहे सचल ॻोठ जा आहिनि सचल ॻोठ जे आसपास जा आहिनि त हिते अचनि ऐं अकरम छुटो ऐं बाकर छुटो ऐं जुमो छुटो हे हुननि जो दुकान बि आहे सब्ज़ी बि आहे ऐं हे चिकन बि आहे अब हे थोरो चिकन बि ॾेखार हे ॾिसो हे चिकन विकन बि आहे सो हाणे तव्हांखे हिते बहितरीनु शयूं मुनासिबु अघ ते बि मिलंदियूं ऐं तव्हां पंहिंजी ज़रूरत ज़िंदगी खे बि मथे हाइ करे सघंदो यानी हे ज़्याती कोन था कनि जो हे पाण नेक इंसान आहिनि ऐं मुनाफ़ो ओतिरो कमाईंदा आहिनि जेतिरी हिननि खे ज़रूरत हूंदी आहे सो दोस्तो तव्हां सां मां इहे हाली वाली थियुसि इमरान चांडे जे करे जो उन ॿुधाए मुंहिंजो वज़न ई घटि करे छॾियो यार को बि नथो वठी सो तव्हां ॾिठो सब्ज़ी मुनासिबु आहे हाणे हलो त हलो मूंखे ॿारनि जे स्कूल जो बि टाइम थी वियो आहे उन्हनि खे बि स्कूल मां खणो पोइ वरी ॿीहर मुलाक़ात कयूं अरे यार राइम तू इहो टिप टिप बरसा पानी छो थो चवे यार बारिश थी वई आहे यार नहीं यार ईअं छो बारिश थिए यार ईअं घर हलणो आहे हाणे तव्हां स्कूल मां खयो आहे हाणे मूंखे कुझु व्लॉग रिकॉर्ड करिणो आहे कुझु मूंखे टिकटॉक रिकॉर्ड करिणो आहे मुंहिंजे पोइ विझंदे अल्लाह यार हाणे ॻाल्हि ॿुधो हाणे हलूं था कराची यूनिवर्सिटी उते जेके कैंटीन आहे उते तोखे पिज़्ज़ा फ्राइज़ तो वॾे शौक़ सां खाईंदो आहे त उहा त घुराए ॾियां या न ठीकु आहे तोखे न खपे त बसि ठीकु आहे मां न तूं जवाबु ई कोन थो ॾे चलो बसि ठीकु आहे मां पंहिंजे लाइ थो घुरायां बसि ठीकु आहे सही आहे मां पंहिंजे लाइ घुराईंदुमि न बसि तव्हां जवाबु नथा ॾियो तुंहिंजे लाइ बि घुरायां तूं त न खाईंदे न तोखे त रोज़ो आहे हा तोखे त रोज़ो आहे न अच्छा तोखे रोज़ो न आहे चलो ठीकु आहे ओके कहंदी हुंदी सी मैनू टकला बना दे ताड़े ने फसा दे मैनू ते सारे रात मुकाड़े आने बजती जो मैनू वकेगी आज ते ताऊं त पता लगो वाद लाने ते लोण वाड़ी ए दिल तेरा दिल टूआ तो पता लगो वा दिल लाने ते लोण वाड़ी ए दिल तेरा दिल टूआ तो पता लगो वा इतो ही नो यार ये राइम यो तू पंजाबी गानो तो वाह जो गायो हां यो किथां सिखियो थई किथां सिखियो थई YouTube मां ॿुधो आहे हां YouTube मां ॿुधो आहे YouTube में यो गानो तो ॿुधो आहे अच्छा तू केते हलाइंदो आहे स्पीकर ते हलाइंदो आहे वाह वाह यार तू वाह जो गायो राइम जबरदस्त तू खामोश तो के नथो अचे या कुछ मैं रुको ना ABCD नहीं गाना की है ना It's the motherfucking Eagle Double G. Snoop Dogg.
सही तो चई हिनखे ABCD नहीं त गाना कीअं ईंदा सही सही डफर आहे रुको रुको ॾंदा अथसि ईअं ॾिस मुंहं में रुको ॾंदा अथसि ॿई बलूंगड़ा जेके आहिनि से हिते कराची यूनिवर्सिटी जी कैंटीन में अची विया आहिनि ऐं हाणे कुझु देरि खां पोइ इनशाला वरी पंहिंजे वारदात ते निकिरंदा हिननि जी वॾी फेवरेट जेका आहे सा उहा पिज़्ज़ा फ्राइज़ आहे हे उन खाईंदा यही खराब है थोड़ी सी तबीयत खराब है तबीयत थोड़ी सी जुकाम हाँ बस को तू कुछ भी ना खाएगी जो